सुभान अल्लाह। फरमाए तो तू यमन में वेठो हुजी पर दिल तुझी मूसा हुजे तो मूसा गॾु रहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर वेठो मूसा गॾु आई दिल तुझी मूसा ना है तो मूसा गॾु हूंदे बि ॼण यमन में वेठो। ऐं मुर्शिद जी महफ़िल में वञिजे त पिराइण जी नियत सां, सिखण जी नियत सां, कुझु हासिल करण जी नियत सां, शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, मारिफत, अल्लाह जी मोहब्बत कुझु हासिल करण जे लाइ माण्हू बीहंदो त पिराए मोटंदो। सम्झो था? जेकॾहिं पिराइण जी नियत न अथसि शेर आमदन शेर रफ्तन सूद न दार। इमाम रब्बानी मुजद्दिद सानी रहमतुल्लाह अलैहि फरमाया त ड्रावल अचे ड्रावल कोटे उनखे को बि फ़ाइदो न थींदो। पुञारो अचे त रहमत वारो पाणी पी मोटे। पुण्य हूंदी त पाणी वणंदो न, पुण्य न हूंदी पाणी भले कोई शरबत मिठा पिया वञनि पर उन ई नाहे पेट खे भॼो पियो आहे त उन पाणी में फ़ाइदो कहिड़ो? उन मिठे शरबत में उनखे कहिड़ी लज़त मिलंदी, कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? त पंहिंजे अंदर में तलब तड़प पुण्य पैदा करे पोइ वञे मुर्शिद जी महफ़िल में वञे त इहो माण्हू पिराए हासिल करे मोटंदो। ऐं मुर्शिद जी सोबत में उहा शइ मिलंदी आहे जेका कंहिं मकतब में, कंहिं मदरसे में, कंहिं आलिम जी मजलिस में, कंहिं दाना दानिशवर जी कचहरी में वेहण सां उहा शइ न मिलंदी आहे जेका कामिल मुर्शिद जी सोबत में। बुजुर्गन फरमायो आहे त 40 चिल्ला काटे, 40 चिल्ला, चिल्लो हुआ 40 ॾींहं जो, 40 ॾींहं जो हिकिड़ो चिल्लो, अहिड़ा 40 चिल्ला काटे उहो फ़ाइदो न थींदुसि जेको मुर्शिद जी मजलिस जी हिकिड़ी घड़ीअ में फ़ाइदो। सुभान
ऐं मुर्शिद वटूं फ़ाइदो उहो पिराईंदो जेको एतिराज़ ख़तम करे ईंदो। नुक्तचीनी, एतिराज़, ॻाल्हि ॻाल्हि ते हीअं छो थियो, छो, छा, कीअं, कहिड़ी तरह, इहे ज़हन में ख़्याल खणी ईंदो न, बसि पोइ उहो उन भूल भलाइयुनि में पियो फिरंदो, हीअं छो थियो, हीअं छो थियो, हीअं छो थियो, उहो उन में ई फासी वेंदो, उनखे मुहम्मदी फैज़ जो ज़रो हासिल इब्न सदन फरमाईंदा हुआ त पंहिंजे मुर्शिद में सरे मुंहुं, यानी वार ते चोटी थींदी आहे न मथी सरड़ी, उन चोटी वार जेतिरो बि एतिराज़ कई त फैज़ जो दरवाज़ो बंदि। जेकॾहिं हुज्जत करे ऐं एतिराज़ करे इहो माण्हू विराईंदो। अलाह वारा सखी हूंदा आहिनि, करीम हूंदा आहिनि, शफ़क़त जो हथ रखंदा, पर उनखे हासिलात कुझु न थी सघंदी। उनजे बातिन में उनखे का बि महिरबानी नसीब न थी सघंदी जेको एतिराज़ हिकिड़े बुज़ुर्ग वटि ॿ मौलवी आया। बुज़ुर्ग सां मिलण जे लाइ, ज़ियारत जे लाइ केरु आया? मौलवी आया। बुज़ुर्ग बयान कयो, नमाज़ पढ़ाई, नमाज़ पढ़ाए बयान कई। हिकिड़े मौलवी चयो त बुज़ुर्ग आहे कारी न आहे, क़िरात, तजवीज़, तरतीब क़ुर शरीफ़ जो क़िरात कोन्ह थी आहे, ईअं नसो क़ुर। ॿिए वरी चयो त बुज़ुर्ग भलो आहे, नसीहत सुठी कई, पर फसाद, बलागत जुमलनि में जेको थींदो आहे, सुठा जुमला ॻाल्हाए, फसाद सां ॻाल्हाए, उहो कोन्ह थोरो पढ़ियल आहे। ॿिन्ही, हिकिड़े चयो त कारी न आहे, ॿिए चयो त फसीह बलीग न आहे। ॿिन्ही एतिराज़ कयो। ख़ुदा जी कुदरत, कुदरत जी दरगाह खां निकिता, ॿाहिरि नहर हुई, उन ते वञनि पिया वज़ू करण जे लाइ। नहर ते जो निकिता, ओचितो हिकिड़ो शींहुं अची वियो। शींहुं ज़ाहिर थियो त हीअं वठी गजगोड़ कयईं त मौलवी हीअं पिया ॾकनि। शींहुं हिकिड़ो चंगोड़ थो मारे वञे थो, अहिड़ो जंगल जो बादशाह। मौलवी हीअं ॾकनि पिया, हीअं भॼनि त शींहुं वॾो अचे, हेॾे भॼनि त शींहुं वॾो अचे। तेसीं ओचितो ॾिसनि उहो बुज़ुर्ग आयो, जे वटि आया हुआ न, उहो बुज़ुर्ग आयो। बुज़ुर्ग जो ॾिठो त शींहं मौलवियुनि खे परेशान करे वेठो आहे, हीअं ॾकनि था पिया, जाने था वञनि था, शींहुं थो अचे। त बुज़ुर्ग हकल कई, हा शींहं मुंहिंजे महिमाननि खे तंग थो करे। बुज़ुर्ग जो हकल कई त शींहं पुठीरो थी गर्दन झुकाई। सुभान अल्लाह। ॾिसी उन मौलवी खे चयो, वाह तूं त कारी में तूं शींहं खे किरत सां हकल करी। सुभान अल्लाह। तूं त फसीह बलीग हुए, तूं फसाद बलागत सां शींहं खे चवी हथ हटी वञे। तव्हां काॾे वई किरत जी फसाद बलागत, तव्हां हुते इहो एतिराज़ पिया कयो न। हिकिड़ो त चए त कारी कोन्हे, ॿियो त चए त फसीह बलीग, तव्हां त आहियो न शींहं खे हकल ॾियो। अल्लाह तबारक व तआला की सादा सुदा लफ्ज़ हूंदा आहिनि, उन्हनि में फैज़ हूंदो आहे, रहमत हूंदी आहे। केॾो आकिल, दाना, दानिश्वर
अहले दिल जे सादर सुदर लफ्ज़ सुभान अल्लाह। हजरत अबुल हसन नूरी रहमतुल्लाह अलैह, ये हजरत अबुल हसन नूरी रहमतुल्लाह अलैह, यो बुजुर्ग खट को धंधो कंदो, कपड़ा रंगण जो खटी वारो कम कंदो। तो हिकिड़े ॾींहुं बुजुर्ग पे कपड़नि खे रंगियो, नीरो रंग पे मिलियो। कहिड़ो? नीरो रंग पे मिलियो। त वारे में को माण्हू हुयो, मानी खणी आयो साईं। बुजुर्ग जे मानी जो ॿियो रखियईं त बुजुर्ग जीअं पंहिंजो हथनि खे नीरो रंग हुयुसि न, कपिड़े खे नीरो रंग पियो ॾिनई, हथ नीरे रंग में ॿुॾल हुअसि, उहे ॿुॾल हथ नीरे रंग वारा हथ धोतई कोन मानी खाइण शुरू। मानी खे जो हथ लाइ त मानी नीरी, वात में विधई त वरी वात चप नीरा। मोरी साहब आयो बुजुर्ग सां मिलण ते, उन में चई मंज़र ॾिठो, दिल में पियो चए मुंहिंजा मौला मुंहिंजा दोस्त कहिड़ा छेकरा आहिनि। हथ ई कोन धोतई, नीरनि हथनि सां पियो खाए। आहे तलाह वारो, आहे त बुजुर्ग, पर मालिक तुंहिंजा दोस्त कहिड़ा छेकरा आहिनि। दिल में एतिराज़ कई, ये पे रब के चए मालिक तुझा दोस्त कतले हैं, ये हाथ ही नहीं धोते, ऐसे बिलू बिलू रंग के साथ ये खाना खाना है। ऐसे ही ये मजलिस में निकतो बस ये बाहर तो जो तो पुलिस आ रही है, पकड़े वनी कोटवारी में बंद कयो, जेल में वनी दऊस। वाह मुझे छो वरतो दो कि इन घर में रोज चोरी थी दिया है पाड़ी में। जो अॼु हिन घर मां चोरी थी, पुलिस वेठी हुई त ॾिसो त को ओपरो माण्हू ॿाहिरियो माण्हू केरु थो अचे त कोई आलो चोरी थो करे। सोचियो तूं हथ आयो ही या रोज़ चोरी तूं कंदो विधो जेल में, राति जेल जी हवा खाधई, सुबुह जो सवेर बुज़ुर्ग वियो हज़रत अबुल हसन नूरी कोतवाली में वियो। हवा हिन फ़क़ीर खे छो वरितो अथव? ये रोज इन पाड़े में चोरी थी था, असां जो निकी वेठासीं ॾिसो कि केरु तो चोरी करे थो। हे माण्हू आयो ओपरो ॿार जो सम्झूं था हिन चोरी कई आहे। बुज़ुर्ग फरमाया त बाबा ही मुंहिंजो महिमान आहे, चोर न आहे, मौलवी माण्हू आहे, हिनखे तव्हां छो ॿधो आहे? चङो हालो साईं, पोइ मोत किथे विया बुज़ुर्ग जा? हुनखे कढियऊं, जेल मां कढी वो बुजुर्ग मुल्की फरमाया बाबा अॻिते इहे चवंदे त असां तुंहिंजा दोस्त छेकरा आहिनि। एॾी वॾी न ॾे हे त वरी ॾे एतिराज़ कर। सुभान अल्लाह। एतिराज़ वारा माण्हू, नुक्तचीनी करण वारा माण्हू ठला रहिजी विया। उनके मोहम्मद की फैज़ न मिलती, उनके रूहानियत न मिलती, उनके कामिल मुर्शिद वट जेको गैबी खजानो हूंदो आहे, बातनी अल्लाह ताला जी महिरबानी हूंदी आहे, उन जो उहो माण्हू हक़दार थी न सघंदो जेको मोहतरिम हूंदो। एतिरा माण्हू एतिराज़ ख़त्म करे ऐं अदब ऐं एतिराम सां पंहिंजे मुर्शिद वटि वञे, इहो माण्हू कराए। मन दखल बिल अदब फ़क़द वसल, जेको अदब सां पंहिंजे मुर्शिद वटि आयो इहो वासिल बिल्लाह। सुभान अल्लाह। अतरीक़ कुल्लुहु अदब, तरीक़त सभु जो सभु अदब में समायल आहे। मल्ला अदब लहू ला ईमान लहू वला तौहीद लहू, जे माण्हू वटि अदब न आहे, उन वटि ईमान कोन्हे, उन वटि तौहीद कोन्हे। अदब एतिराम वारो माण्हू उहो मुरीद पिराईंदो ऐं हासिल कंदो। हज़रत कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह बाबा
मिठा संगत जा मुर्शिद हुआ हजरत पीर फजल अली कुरैशी रहमतुल्लाह बागड़ जी जे शहर में आया बागड़ जी संगत के पास में बागड़ जी जो ॻोठ आहे उते आया त हजरत कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाया था नमाज पढ़ो न त पंहिंजो कपिड़ो हुजे चादर हुजे कुतरो जेको विछाए उन ते नमाज पढ़ो परहेज़गारी ईअं चवे थी छो त मस्जिद जो रुखो बि पाक आहे केॾी महिल बेहतियाती थिए थी को कुतो बिलो अची वञे त उहा रुख या उहा फरासी सही न हुजे मथां तंहिंजे करे एहतियातन पंहिंजो कपिड़ो विछाए उन ते नमाज़ पढ़ो मौलवी साहब वेठो मस्जिद जो रुख पाक न आहे न वरी पंहिंजो कपिड़ो विछाए पोइ नमाज़ पढ़ो हाणे मस्जिद में कहिड़ो न कुतो अचे साईं मस्जिद में कुतो ईंदो पंहिंजो कपिड़ो विछाए दिल में मुला खे एतिराज़ दिल में साईं मजलिस हले पई तेसि हिन सां कुतो मस हाणे कुतो 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 सुभान अल्लाह कुतो बि अक मुंहिंजा लजपाल हक कोन मुला चवंदे को मूं एतिराज़ कयो हुनजो मूंखे तड़े करे जवाब अल्लाह वारन वटि अदब सां एतिराम सां ऐं अक़ीदत सां मुहबत सां जेको ईंदो उहो फैज़ मोहम्मद हासिल बुज़ुर्गनि फरमायो आहे आच सालिक रा रसानत बा मुराद आच सालिक रा रसानत बा मुराद एतकादो एतकादो एतकाद सुभान अल्लाह जदों जेका शे सालिक के मंज़िल मुराद ते पहुचाईंदी मुरीद के कामिल बणाईंदी वो तवा एतकाद अकीदो 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 ये अकीदो ना है मुर्शिद खणी केडो बि कामिल हुजे पर मुरीद के अकीदो ना है तो उनके फायदो न पर मुर्शिद नाकिस हुजे मुर्शिद कामिल ना है मुर्शिद नाकिस आ पर मुरीद जो अकीदो पक्को पुख्तो कामिल एतकाद आ उनके फायदो मिले हज़रत साईं जो वाक़ियो बयान फरमाईंदा गुरु चोर हुजे तो बादशाह जे महल में चोरी जे लाइ गरीब जो चोरी घोड़ो कयो तो बादशाह जी चोरी कया तो लागी तो ढो कया बादशाह जे महल में अंदर घिड़ी वियो रात जो वॻड़ो हुजे वो बादशाह जे महल में दुआ पे घुरे मुझा मौला मां बादशाह वया कमकार घणा वनी काने कोन तो सगा मौला मुर्शिद मिला जे को मुके घर बैठे पई सुभान अल्लाह ये मुझा मौला केड़ो मुर्शिद मिला जे को घर बैठे दुआ पे घुरे रात के वक्त में बादशाह दुआ चोर ये लफ्ज ॿुधी वई चोरी जो इरादो छॾी तो ही मोटू बाहर निको जे पासे नु आयो बाहर निकरी वियो वही दाढ़ी रखी जिन में दाढ़ी पूरी थियसि ऐं पटको बि अथई गठ हथ में खई सुबुह पातई रात जे वक़्त में बादशाह जे महल में घिड़ी आई अॻे ॾिसी वियो रतो बंदि पोइ बादशाह जे हुन कमरे ते जेको ॾिठी त बादशाह सुठो पियो आहे लठ जी चोक ॾिनी ॿुधी ये तो दुआ घर में है ना एड़ो मुर्शिद मिले देखो घर बैठे फैज हुजे बुद्धि तो फैज हुजे अल्लाह बुद्धिया बुद्धि घर बैठे कामिल मुर्शिद मिलियो दुआ तो मां पंहिंजे घर में घुरंदो त हिन खे की ख़बर लॻे थो त कामिल अल्लाह वारो अल्लाह मोकिलियो अथसि क़िबला क़िबला मां क़ुर्बान मां सदके वञा
जो थी नौकर वोकर वे नौकार दे ब घोड़ा तैयार कर उन खुलजी नु सोन चांदी हीरन मोतियुनि सां भर हाज़िर बादशाह जी जो वनी घोड़े ते संज पाण में नहीं वरी खजाने में जा हीरा मोती खड़ी कोई खुलजी नु भरी बिनी जो जान एकड़े घोड़े ते तू चढ़ दे दिमाग उतरा चढ़िया निकता हल दे ओ एकड़ो झंग हुजे जिते माण्हू जो एर फेर न हुजे उते वनी घोड़ा रोके के लाए बादशाह रथो ये लिखो बनी जे हे दायरो आ न हिन दायरे में वेही रहो जैसी मां न चवाए तैसी नहीं तो न उठे हां फिर जो मुर्शिद घर में दे दियो उन दायरे में के वेहारे पाण पई घोड़ा खजाने पूरा खाई अरे हुन के फैज़ मिले न मिले हिन जो कम थी वियो चोर वे खजानो खणी वञो बादशाह वेठो आहे शाही महल में वेहण वारो नरम गुदान बिस्तरनि ते सुम्हण वारो मच्छरनि में पियो पटिजे पट ते न हंधु न बिस्तरो न दिल्ली न टपड़ न मच्छरदानी और बाहर न पियो निकिरे मुर्शिद जो मात दायरे का पार न निकिरजे बाहर कीअं वञा बेअदब कीअं थिया बेफ़रमान कीअं थिया हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो ॿियो ॾींहुं गुज़री वियो टियों ॾींहुं गुज़री वियो टे ॾींहं टे रातियूं न मानी न पाणी न को आराम न निंड उन झंग जे अंदरि बादशाह जो नाज़ुक मिज़ाज पर अक़ीदो हाणे हू जेको हिनखे वेहारे वियो हिन ते सम्झो त मुर्शिद आहे हो केरु हुयो चोर हुयो न वली हुयो न उन में फैज़ हो न करामत हुई हो त ठगी करे हिनखे खणी वियो खज़ानो पर हिन जो अक़ीदो हिन जो इक़्तिदार हिन जी सदाकत हिन जी सच्चाई अल्लाह ते ॾिसे पियो रब्बुल आलमीन जो हुकुम मिलियो खिज़र खे खिज़र वञ हो ठग हुयो हुनखे पंहिंजो ठगे खज़ानो खणी वियो आहे तूं वञ हिन बादशाह खे फैज़ ॾेई वञी कामिल बणाई सुभान अल्लाह तवजो ॾेई हिनजी वरी बणा हज़रत खिज़र अलैहिस्सलाम आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वा केर आई मां खिज़र आयो अना कुलिया बिन मलकान हज़रत खिज़र जो नालो मां खिज़र आयो कीअं आई कीअं आयो आहे तोखे फैज़ ॾियण हो जेको हुयो तोखे वेहारे वियो आहे उहो हुयो चोर तोसां दोलाप कयो अथसि ठगी कई अथसि तोसां ऐं उथी मूंखे रब मोकिलियो आहे तोखे फैज़ ॾियण ख़बरदार मतां मुंहिंजे मुर्शिद जे बारे में लफ़्ज़ ठग हूंदे तूं मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे एॾो त कामिल आहे जो तो खिज़र जहिड़ा मूं वटि हली आया अॻे न थे आए मुंडे अॻे न थे मूंखे फैज़ ॾिनी इहो मुर्शिद वरितो त उते मूंखे इहो रंग लाथो आहे जो तो खिज़र कहिड़ो मूं वटि हली आयो मूंखे फैज़ तुंहिंजो न त मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे उहो मूंखे पाणे वेहारे ढंग में वो खज़ानो खणी अचे ख़बरदार मतां मुंहिंजे मुर्शिद जे शान में ॻाल्हायो सुभान अल्लाह बाहर निकिरो मां खिज़र आहियां तोखे वठी हिन दायरे मां ॿाहिरि न निकिर हिन मुर्शिद हुकुम मिलियो आहे हिन पिण खां ॿाहिरि न निकिरंदुसि आख़िर खिज़र मिठो इलाज कया पर हिकिड़ी न ॿुधाई खिज़र चयो मुंहिंजा मालिक हे त हीउ इंसान आहे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि नथो ॿुधे चइबो मुंहिंजो मुर्शिद आहे रब करीम फरमायो त हाणे वञ उन चोर के तवज्जो नहीं कामिल बड़ा सुभान अल्लाह वो उन्हें के चो तो वो अचे लगे ये जो की दोने सा अल्लाह ओ इन्हें बादशाह दी सिक सदाकत फरमा बरदारी अकीदो मोहब्बत पंजे मुर्शिद सा निस्बत मुर्शिद न हो चोर हुयो पर उन्हें मुरीद की सदाकत उन्हें चोर के वली बनायो पर वो आयो अचे हिन के तवज्जो नहीं थे
यानी मुर्शिद नाक़िस हुजे पर मुरीद जो अक़ीदो सच्चो आहे त उनखे कामिलन वारो फैज़ मिलंदो पर मुर्शिद कामिल आहे मुरीद जो अक़ीदो सही न आहे उनखे फैज़ न मिलंदो मूंखे ॿुधायो मदीने वारे साईं जे फैज़ में कहिड़ी कमी हुई अबू जहल न पिराए सघियो अबू लहब न पिराए सघियो एतिराम पियो करे चंद्र चीर जी लाख थी जबल को अबू कुबैस जे पासे में चले तो चंद्र पियो शाहिदी ॾे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद चंद्र पियो शाहिदी पत्थर पिया कलमो पढ़न अबू जहल जे हथ में पत्थर पिया कलमो पढ़न पर अबू जहल खे फ़ाइदो न मिलियो छो त उनखे अक़ीदो न हो अबू लहब खे न मिलियो छो त उनखे अक़ीदो न हुयो सुहेब रूम में आयो बिलाल फारस ईरान में आयो कोई फैज़ वठी सलमान ईरान में आयो सुहेब रूम में आयो फैज़ वठी उवेस कर्न में वेठो महबूबन के ॾिठो बि कोन हुई ग़ाइबाना दिल पर तैयारी न थी साईं फरमाइंदा अली ए उमर ही मुझो कुर्तो खणी वञो यमन जे मुल्क में वो उठ बाल रहे वठो उठन चारण वारो थना रहे उनखे मुझो चुको ॾियो चओ त मुझो चुको पाए मुंहिंजी उम्मत जे लाइ दुआ उनजी दुआ सां मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शबा एतिरा माण्हू बख़्शबा एतिरा मुदर कबीले जा माण्हू आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती उवेस जी दुआ सां हाय 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 ज़ियारत कोन कई वई दीदार कोन कयो वञे मुस्तफा करीम जी कचहरी में कोन वेठो किथे यमन किथे मदीनो विच में हज़ारे किलोमीटर जो फ़ासिलो आहे पर पुठ दिल लाते पर पुठ इश्क रखी पर पुठ मोहब्बत रखी एॾो यमन जे पासे जी हवा लॻंदी हवा यमन जे पासे जी हवा घुलंदी हुई त हुज़ूर जन फरमाईंदा त इन्नी लअजिद रीह रहमान मिन क़िबल यमन यमन जे पासे नो रहमान जी मूंखे सुरहान थी अचे रहमान जी मूंखे खुशबू थी अचे यमन जे छा उनजी सिक हुई छा उनजी सदाकत हुई छा उवेस जी मोहब्बत हुई ग़ाइबाना दिल लातई हे गॾु वेठा हुया हे मोजज़ा खे साम्हूं ॾिसनि हे चंड चीर जे पिया ॾिसनि हे मोल गोह पंहिंजा लाइ ॾिसनि पिया हे सिज पियो शाहिदूं ॾे चंड पियो शाहिदूं ॾे अखियुनि सां पिया ॾिसनि पर इहे महरूम रहिजी विया उवेस हुते फैज़ वठी वियो छो त अक़ीदो गिरिमल जुको मुबारक खणी वियसि हज़रत मौला अली ऐं हज़रत सईदना उमर सुणो त गिरिमल गुफ़्तगू थी कचहरी थी हज़रत उवैस पियो चवे त हे उमर अली छा तव्हां मुंहिंजे महबूब खे ॾिठो छा तव्हां मुंहिंजे महबूब खे ॾिठो तव्हां ॾिठो मुंहिंजे यार दोस्तों या मोहब्बत हुई गायबाना परखत मोहब्बत हुई जे होए सके हाय हाय जेडी मला मदीने वाली की कार थी हुई तो इसके अखियुनि मां रोट सुकंदा पिया। 就算一度。
अल्लाह